आगाह कयो आहे त DC बदीन आगा शाहनवाज़ पारां गोरारी गॾह ते ज़ुल्म वारी ख़बर ते मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो पियो आहे। DC बदीन आगा शाहनवाज़ जो इहो बि चवणु आहे त ग़ैर संजीदा मामलनि ते हू नथो ॻाल्हाए सघे। बदीन में ॻरो भार ढोईंदड़ बदीन में ॻरो भार ढोईंदड़ गोरारी गॾह ओचितो किरी पई हुई। रोड ते ई उन बचिड़ो ॼणियो ऐं गाॾे जो ज़ालिम मालिक गोरारी हुअण बावजूदि गॾह खां ॻरो भार डोड़ाए रहियो हो, जंहिं ते शहरनि तरफ़ां इन मामले जो नोटिस वठण जो मुतालबो कयो पियो आहे। बदीन में ही वाक़ियो साम्हूं आयो जिते जानवरनि जे हक़नि जी लताड़ साम्हूं आई। बदीन में हिकु गोरारी गॾह खां मुसलसल बार ढोरायो वियो। रोड ते ई उहा ओचितो किरी पई ऐं उन बचिड़ो ॼणियो। गाॾे जो ज़ालिम मालिक गोरारी हुअण बावजूदि गॾह खां ॻरो बार ढोराए रहियो हो। शहरनि गाॾे तां बार लाहे गोरारी गॾह खे बचिड़ो ॾियण में मदद बि कई। उन्हनि मुतालबो कयो त इन मामले जो नोटिस वरितो वञे। जानवरनि जे हक़नि जी लताड़ साम्हूं आई बदीन में जॾहिं DC बदीन आगा शाहनवाज़ सां राब्तो कयो वियो त हू इन मामले ते को मौक़िफ़ ॾिए त संदसि इहो चवणो त ग़ैर संजीदा मामिलो आहे, इन ते हू छा मौक़िफ़ ॾेई सघे थो। बदीन में ॻरो बार ढोईंदड़ गोरारी गॾह ओचितो किरी पई, उन रोड ते ई बचिड़ो ॼणियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर शफ़ी जोड़ेजो खां। शफ़ी, आगाह कजो बदीन में ही वाक़ियो पेश आयो आहे। जी, ही जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे, बेज़ुबान जानवर सां ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे। ही गोरारी मादी गाॾी में वज़न खणी ऐं लोही काडर ऐं ॿियो सामान खणी वेंदे शहर जे विच कायद-ए-आज़म रोड म्यूनिसिपल कमेटी जे अॻियां रोड ते किरी पई ऐं बचे खे जनमु ॾिनो। शहरनि गाॾी जा रस्ता खोले गॾह खे आजो कयो ऐं गॾह रोड ते पए पंहिंजी बेवसी सां बचे खे नंढड़े जेको मासूम बचो जेको पैदा थियो उनखे चटींदी रही। दुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त संदसि ज़ालिम मालिक खेसि वियनि वारनि ॾींहंनि में बि कमु वठी वॾो वज़न खणी रहियो हो। हीउ बेज़ुबान जानवर आख़िर कंहिंजे अॻियां था आहिनि। ऐं इंसानी हवाले सां आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हिते का बि अहिड़े मामले ते जानवरनि जे हवाले सां का बि अहिड़ो इदारो न आहे जेको उन्हनि जी पोइवारी करे या उन्हनि जे हक़ रसाई करे या उन्हनि जो ज़ुल्म जेको थिए थो उन ते कंहिंखां पुछाणो थिए। जी ठीकु आहे शफ़ी जोड़े जो महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। बदीन में ही वाक़ियो साम्हूं आयो जिते शहरनि कुझु तहरुक वठी इन गोरारी गॾह खे उते बचिड़ो ॾियण में बि मदद कई। संदन चवणो त ज़िले जी का इंतिज़ामिया इन मामले जो नोटिस वठे ज़ालिम मालिक गोरारी गॾह खां वज़नी बार ढोराए रहियो हो। DC बदीन सां जॾहिं इन मामले ते राब्तो कयो वियो त DC बदीन आगा शाहनवाज़ जो इहो चवणो हो त इन मामले ते हू छा मौक़िफ़ ॾेई सघे थो। ग़ैर संजीदा मामले ते हू को मौक़िफ़ नथो ॾियणु चाहे। DC बदीन आगा शाहनवाज़ जो चवणो त इहा ख़बर ग़ैर संजीदा आहे, इन मामले ते हू को मौक़िफ़ नथो ॾेई सघे। DC बदीन तरफ़ां इहो चयो वियो आहे त हीउ मामिलो ग़ैर संजीदा आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इंसानी हक़नि जी त लताड़ साम्हूं अचे ई थी, पर जानवरनि जे हक़नि जी बि लताड़ थींदी रहे थी। ज़ख़्मी गॾह घोड़ा या ॿिया जानवर उन्हनि ते तशदुद कयो थो वञे, उन्हनि ते वज़नी बार विधो थो वञे। जंहिं गुंजाइश जी उन्हनि जी जेका सघ आहे खणण जी, उनखां वधीक इहो बार विझण जो रुझान आम आहे। पर बदीन में इहो मामिलो साम्हूं आयो जिते गोरारी गॾह ते वज़नी बार विधो पियो हो। गॾह गोरारी हुई ऐं ओचितो उहा रोड ते किरी पई। इन दौरान उन रोड ते ई बचिड़ो ॼणियो। शहरनि तरफ़ां इन जानवर जी मदद कई वई ऐं संदन इहो चवणो हो त गॾह गाॾी जो जेको मालिक आहे उन तरफ़ां इहो ज़ुल्म कयो वियो। DC बदीन आगा शाहनवाज़ इन मामले खे ग़ैर संजीदा करार ॾिनो ऐं संदसि इहो चवणो त उन ते को मौक़िफ़ नथो ॾेई सघे। इन ई मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था टाइम न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर फैज़ खोसो सां। फैज़, आगाह कजो सिंध में इंसानी हक़नि जी त लताड़ थिए ई थी, जानवरनि जे हक़नि जो बि को तहफ़्फ़ुज़ थींदे नज़र नथो अचे। DC तरफ़ां अहिड़ो मौक़िफ़ ॾियणु छा सम्झो वञे इनखे? अमीर, पाकिस्तान में इंसानी हक़नि जी त शदो मत ॻाल्हि थिए थी, उनजी लताड़ बि जारी आहे, पर जेके एनिमल्स आहिनि असां वटि पखी परंदा आहिनि उन्हनि जा जेके राइट्स आहिनि उनजी किथे बि ॻाल्हि थींदे नज़र नथी अचे। हैदराबाद में बि अहिड़ा अनेक वाक़िया पेश ईंदा रहनि था ऐं उन हवाले सां हिते समाजी कारकुन बरकत भाई नाले हमरा जेको आहे उहो इन मामले ते जेड़ींदो रहे थो ऐं उन हैदराबाद जे मुख़्तलिफ़ अदालतनि में इन हवाले सां केस बि दाख़िल कराया आहिनि ऐं उनजी सुनवायूं थी रहियूं आहिनि जिन खे
जेके माण्हू उनजा सज़ावार थियनि था उन्हनि खे पनिश बि अचे थी। हिकिड़ो इंतिहाई संजीदा मामिलो आहे। DC बदीन जेकॾहिं हिनखे गैर संजीदा मामिलो सॾे थो त इहो उन उहिदे जी तौहीन आहे जंहिं उहिदे ते हू वेठो आहे, छाकाणि त जेको डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हुजे थी, ख़ासि तौर ते डिप्टी कमिश्नर जेके डिस्ट्रिक्ट जा इंतिज़ामी अमलदार हुजनि था, उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त न रुॻो जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उन्हनि खे कोऑर्डिनेट कनि, पर जेकॾहिं के इंसानी हक़नि जी का भञकड़ी थिए थी या एनिमल राइट्स जी का भञकड़ी थिए थी त उनजे लाइ नोटिस वठी लाॻापियल अख़्तियारनि खे जेको आहे उहो डायरेक्शन ॾियनि त हू इन हवाले सां कार्रवाई कनि। ही हिकिड़ो अफेंस आहे, ॾोह आहे, ऐं उन ॾोह जी जेका जेको FIR आहे ऐं जेको लाॻापियल थाणो आहे उहो FIR दर्ज करे सघे थो। ऐं जेकॾहिं को माण्हू उन SHO खे दरख़्वास्त ॾिए, डिप्टी कमिश्नर खे दरख़्वास्त ॾिए त उन डायरेक्शन ॾेई उनजो केस दाख़िल कराए उहो अदालत में बि चालान कराए सघिजे थो ऐं जेके माण्हू इन क़िस्म जो ज़ुल्म कनि था उन्हनि खे सज़ा बि अची सघे थी। पर असां वटि गैर संजीदगीअ जो आलम आहे। जेकॾहिं महज़ब मुल्क में को डिप्टी कमिश्नर या उतां जो को ज़िले जो इंतिज़ामी अमलदार इन क़िस्म जी ॻाल्हि करे हा त ज़रूरु उनजे ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे उनखे उहिदे तां हटायो वञे हा। पर असां वटि छाकाणि त नक़दी ॾाढाई आहे ऐं जेके इंतिज़ामी अमलदार आहिनि उहे सिफ़ारिशुनि जे एवज़ ते ऐं ॿियनि जी फैज़, असां वटि जानवरनि ते ज़ुल्म बि तमामु घणो कयो वेंदो आहे त बेज़बान आहिनि उहे कुझु पुछंदा न। हैदराबाद में या कंहिं ॿिए इलाइक़े में अहिड़ो को एनिमल शेल्टर हाउस आहे जिते ज़ख़्मी जानवरनि खे या जेके रस्तनि ते जानवर नज़र अचनि था उन्हनि जी का रिहेबिलिटेशन थी सघे? जी बिल्कुलु, इन हवाले सां कानून मौजूदु आहिनि, पर उन्हनि कानूननि ते अमीर अमल जेको आहे उहो नथो थिए। बुनियादी तौर ते जेके म्यूनिसिपल जा इदारा आहिनि, तव्हांखे यादि हूंदो त अंग्रेज़ दौर में या उनखां पोइ बि जेको आहे पाकिस्तान जे क़याम खां पोइ बि मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हांखे प्याउ नज़र ईंदा हूंदा ऐं उनखां सवाइ उन्हनि जा शेल्टर्स जेके आहिनि उहे ठहियल हूंदा हुआ कि जानवर गर्मी या सर्दी खां बची सघनि ऐं उन्हनि जे इलाज मुआलजे जे लाइ डिस्पेंसरीज़ शहर में क़ाइमु थियल हुयूं। पर आहिस्ते आहिस्ते उहे इनक्रोच थी वियूं, उहे प्याउ ख़तमु थी विया ऐं FIR बि दर्ज नथी थिए। मूं तव्हांखे सवेर ॿुधायो कि अफेंस आहे, ॾोह आहे, कानूनी तौर ते FIR। महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ फैज़।